कुरान तो चवे अतीउल्लाह व रसूल, अल्लाह अल्लाह जे रसूल जो चवण वठो। छोरो असांजो अज वाय जो वाय माना छो, अल्लाह रसूल जो चवण छो वठूं? सवाल थे तो ना बाबा अल्लाह रसूल जो चवण छो वठूं? हाणे इहो मसलो समझो। रब साईं तो फरमाए वल्लाहु गनीयुल हमीद, मां बेपरवाह गनी आया, माखे मतलब गर्ज तहां में नाहे, मां तवां के फायदे देण जा हुकुम कंदो आं। ॿिया जेके तवां खे चवंदा आहिनि त हे कर या हे न कर, उन्हनि जो मतलब हूंदो आहे तो में उहे मतलब परस्त थी। मां अल्लाह के कोई मतलब तो में नाहे, इन करे बे जो चवण न वट उहे मतलब ही थी तोखे नुक़सान ॾींदा। मां बिना मतलब जे तोखे नफ़े ॾियण वारो रब आहियां। अमरा मूंखे पियो चवे मेह वठ, मेह विकिणी हुअसि वीचारे खे। मांखे चई मौलवी मां वारी मेह वठ, त पाड़े वारो हुनजो चयोसि मेह आवर बि कढ़दी थी वेम खां पोइ, ऐं खीर बि कोन अथसि। मां चयो हो जो वीचारो चवे थो मांखे त तूं वठ, इहो हुकुम थो करे न त मां खाऊं ज़ोर सां। माना हाणे छाजे लाइ थियो हुकुम करे? पंहिंजो मतलब थो मां खां हासिल करण चाहे त मौलवीअ खे हणी छॾियां, पैसा कढी वञा, पोइ छा कंदो मांखे मौलवी? चइबो त ॿिया हुकुम छाजे लाइ कंदा आहिनि? पंहिंजे मतलब खे वठण जे लाइ, पंहिंजे मतलब खे हासिल करण। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। हदीस में आहे, बुखारी मुस्लिम जी सही हदीस मौजूद आहे, हुजूर जन फरमायो सारी दुनिया जा माण्हू अतका कल्बिन वाहिदिन, हिकड़े नेकोकार दिल वांगुर बणजी वञनि, सब चङा थी वञनि। मां रब जी रुबूबियत में वाधारो न ईंदो, सब बुरा थी वञनि, तभी मां रब खे कोई नुक़सान नाहे। मां नफ़े नुक़सान खां रब मथे आहियां। तो जे नफ़े जे लाइ तोखे चवंदो आहियां त ही कर ही न कर, ॿिया मतलबी थी मतलब कढी तोखे दोखो ॾींदा। मां रब बिना मतलब जे तोखे नफ़ो ॾियण जे लाइ हुकुम थो कयां। न समझो? थोड़ो बीहो, मसले के थोड़ो वाज़े कयां। वाज़े थी वेंदो मसलो आदम अलैहिस्सलाम जे किस्से सां। अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में छॾियो इहो मतलब समझाइण लाइ त मां जो कुछ चवंदो आहियां उन में तो जो फ़ाइदो आहे, मुंहिंजो कोई मसलो कोन्हे। अल्लाह जो को मसलो असां में फाथल मन करदम खल्क़ता सूदे कुनम, बल्कि ताबर बंदगा जूदे कुनम। अल्लाह वारो तो चवे मसनवी, रब तो चवे मां इन लाइ मखलूक नाहे ठाही जो उन्हनि खां को फ़ाइदो वठां। न मुंहिंजो मतलब आहे त मां नफ़ो ई नफ़ो पंहिंजी मखलूक खे ॾियां। तो बिना मतलब जे आदम अलैहिस्सलाम जे किस्से में इहा ॻाल्हि आदम खे प्रैक्टिकल समझाए पई। अब आदम हे भी खा, हे वण भी, हे भी खा, सॼी जन्नत में जेके शयूं तो जे लाइ, पर वला तक़रबा हाज़िहि शजरा, हिन वण जे वेझो न वञजाई, खबरदार। हाणे इहो ॾेखारण लाइ त जेकॾहिं वेझो वेंदे नुक़सान थी त मुंहिंजो न थींदो, तुंहिंजो थींदो। अलाह जो नुक़सान थींदो छा? ज़ोर सां ॻाल्हायो। आदम खे इहा ॻाल्हि सम्झाए पियो। अदा आदम अलैहिस्सलाम हेॾे ॾिसो आदम जे नफ़्स में बि थोरी भुल अची वई।
भुल अची सघंदी आहे। कीअं? मसलन हिते ॿेर बीठी, मां चयो अदा हिन मेतलन वारी ॿेर ॾे इशारो करे चयो अदा ही ॿेर न खाइजांइ, वला तक़रबा हाज़िहि शजरा, हिन ॿेर जे हिन वण जे वेझो। आदम अलैहिस्सलाम चयो 500 मीटर परे जेका ॿेर शरीफ़ में बीठी आहे उहा छो न खायां? मूंखे त इशारो हिन ॿेर ॾे कयो त हे ॿेर न खाइजांइ। अलाह जो मतिलबु हो त अहिड़े क़िस्म जो वण जिथे बि हुजे जन्नत में न खाइजांइ। पर आदम सम्झो त ही जो चई त ही वण न खाइजांइ त इहो वण त मां नथो खायां, होॾे जेको बीठो आहे परे उहो छो न खायां? भुल थी वई न। मसइलो सम्झो इहो ॼट खे कहिड़ी ॻाल्हि, मुला खे बि पतो कोन्हे त छाते भुल थी, कीअं भुल थी आदम खे। आदम जे इरादे में त भुल न हुई, वो रब जी बेफरमानी न पियो करणु चाहे। वलम नजिद लहू अज़मा, आदम खे इरादो न हुयो त मां रब जी बेफरमानी, पर थोड़ी भुल थी वियसि। उन चयो त हाज़िहि शजरा, ही वण न खाइजांइ, इहो त नथो खायां, होॾे जेको साॻियो ई वण बीठो आहे उहो छो न खायां? छो त नफ़्स इंसान जे में इहा कशिश पई आहे। अब छाजी कशिश? मां नथो चवां, क़ुरान में लिखियल आहे यूसुफ अलैहिस्सलाम जो कौल, वमा उबर्रिउ नफ्सी इन्न नफ्स लअम्मारतुम बिसू। यूसुफ नबी थो चवे मां पंहिंजे नफ्स खे पाक नथो चवां, नफ्स त बुराईअ जो हुक्म कंदो आहे। कर कर थोरो लाड़ो त एॾे हूंदो आहे न। अब ॻाल्हि सम्झो, भली मुला हुजे मौलवी हुजे, रन जो पासे में वेंदसि त लाड़ो त थींदुसि। नाराज़ थियो त उको ई थियो, पर गसलो ॻाल्हि त सम्झाइणी आहे न। अब मां लाड़ो त थींदो न। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। लाड़ो थी वियो त इहो खायां, हे उहो वण न आहे। हाणे नफ़्स जो बि लाड़ो, वरी ज़ाल चवेसि थी खाओ खाओ। छो ज़ाल जो भी मतलब आहे, ज़ाल जो भी छो मुड़स खाईंदो त मां खाईंदसि न। अब मुड़स हलाल कमाए अचे भी ज़ाल खाईंदी गॾिजी, जो हराम कमाए अचे त भी ज़ाल तॾहिं खाईंदी जॾहिं मुड़स खणी ईंदो खाईंदो उहो, त पोइ वरी ज़ाल बि गॾु आहे। उन जो भी मतलब हो ज़ाल जो। बीबी हवा भी चयो खाओ खाओ त हलंदा, वरी शैतान हरामी अची वियो। उन जो भी मतलब हुयो, उन जो भी जोर सां मतलब कहिड़ो हो? क़ुरान में लिखियल आहे ॿ मतलब। उहो त वरी वॾो हरामी कसम पियो खणे, कासमहुमा इन्नी लकुमा लमिनन नासिहीन। कसम खणी करे चवे पियो त खाओ खाओ, शजरतुल खुल्द थी, यो खाईंदे त कॾहिं न मरंदे। हाणे उन जो मतलब कहिड़ो हो उहो क़ुरान अॻिते ॿुधाए थो। ॿ मतलब हा शैतान जा, छो त शैतान दुश्मन हो। हिकु चए पियो त कपिड़ा लहरायांसि, रोज़ बदिलाईंदो आहे कपिड़ा आलीशान, हिन खे उघाड़ो कयां, ज़ाल खे बि हिन जे मुड़स खे बि। ऐं अॼु अंग्रेज़ बि शैतान आहिनि न, ज़ोर सां ॻाल्हायो। शैतान आहिनि न आहिनि? उन उहे छा था, उहे बि त ईअं था कनि न, कपिड़ा न माईअ खे न मर्द खे, ॿई लुशू थिया घुमंदा वतन, जीअं गॾो घुमे पियो न, ईअं गॾनि वांगुरु उघाड़ा घुमंदा वता। अब आहे या न आहे? शैतान जो बि मक़सदु इहो हो त मां आदम ऐं हवा खे छा कयां? उघाड़ो। हिकु मतिलबु। ॿियो मतिलबु हुयुसि त आदम मुफ़्त में सस्ते नमूने सां मानी खाए थो। अब जन्नत में पैसा लगदा आहिनि छा मानी जा, या मेहनत करणी पवंदी आहे छा? दुकान खोलणो पवंदो आहे छा जन्नत में? जन्नत में जोर सां ॻाल्हायो त मसइलो सम्झायां, वॾो मसइलो थो सम्झां। अॼुकल्ह जे हाल हे क़ुरान उन दौर जो छोड़ो न आहे, हे क़यामत ताईं जो रहनुमा आहे, पर तव्हां सम्झो न था, इन करे तुम खोलियां ॻाल्हि खे। अब जन्नत में मानी मुफ़्त में मिलंदी आहे पैसनि सां?
मेहनत सां बिना मेहनत जे सस्ती मिलंदी आहे न, आराम सां सुख सां जन्नत में माने। त शैतान जो ॿियो मतिलबु हो त हेठि लहराए, हिन खां हर फाल हणाए, मेहनतूं कराए, पघर कढी मसे को टुकड़ो मिलेसि, हिते भेणा मज़ा थो करे वेठो। इहो ई अंग्रेज़ जो अॼु बि मक़सदु आहे IMF जो। उहे बि चवनि था कमीना त हे भेणा सस्ती मानी खाइनि था पाकिस्तानी, हिननि ते अहिड़ी महांगाईअ जा शर्त हणा जो ए ॾुखे में ॾुखी इन्हनि खे रोटी मिले, टुकड़ो मिले, उहो बि ॾाढी परेशानीअ सां मिले। इहो कमु बि शैतान वारो आहे या नाहे? ज़ोर सां ॻाल्हायो, होश में सम्झो था न। ॿई कम हाणे ॾिसो, आदम अलैहिस्सलाम, हाणे चइबो त ॿिया सभु मतिलब जी ॻाल्हि कंदा न। IMF बि तव्हांखे पैसा ॾिए थो मतिलब जे लाइ, मुफ़्त में मतिलब जे लाइ। अंग्रेज़ तहज़ीब पंहिंजी मढ़े थो मतिलब जे लाइ, त हिनखे नंगो कयां, उघाड़ो कयां, उहो पंहिंजी तहज़ीब मढ़े थो मतिलब जे लाइ। रब से फरमायो आदम अलैहिस्सलाम खे चुम त हिन वण जे वेझो न वञजई, भुली वियो। नफ्स बि पंहिंजे मतिलब ॾे वठी वियुसि, वरी ज़ाल बि पंहिंजे मतिलब ॾे वठी वियुसि, वरी शैतान बि पंहिंजे मतिलब ॾे वठी वियुसि। खाई वेठो त छा थियो? बदत लहुमा सौआतहुमा। कुरान तो फरमाए कपड़ा लही वियसि, उघाड़ो थी वियो, जन्नत खां नेकाली मिलस त धरतीअ ते वञ। रब साईं फरमायो आदम हाणे रो न, हिकिड़ो मसलो त तूं सम्झी वएं त ॿिया जेके बि चवंदा आहिनि सभई पंहिंजो मतिलब पूरे करण लाइ तोखे नुक़सान में विझंदा आहिनि। मां रब जेका ॻाल्हि तोखे हुकुम ॾींदो आहां, रोकींदो आहां, इन लाइ त तो जो फ़ाइदो इन में हूंदो आहे। इन करे ॿियनि जो चवणु न, अतीउल्लाह व रसूल, उन अल्लाह जे रसूल जो हुकुम मञींदो कर। मसलो साफ़ थी वियो? अञा न, बीहो वरी ॿियो वठी वञा थो ॿिए मंज़िल ते। महमूद गज़नवी ॿुधो अथवे? इन हिंदुस्तान ते हमलो कयो एक दफ़े सोमनाथ मंदिर ते, वॾो मंदिर हो, हिंदू खटे विया, महमूद गज़नवी शिकस्त खाधी। इहो विच में थोड़ो इज़ाफ़ी ॻाल्हि ॿुधायां थो, पोइ असली ॻाल्हि थो ॿुधायां। थोड़ी वधीक ॻाल्हि इन करे जो ज़रूरत आहे हिन वक़्तु इन ॻाल्हि जी, इहा तॾहिं थो ॿुधायां। महमूद गज़नवी हमलो कयो हिंदुस्तान ते, हिंदू खटे विया, महमूद गज़नवी शिकस्त खाधी। वॾो आलिम बि हुयो, 150 जिल्दन में किताब लिखियो अथसि फिक़े जो। महमूद गज़नवी बादशाह छड़ो न हुयो, वॾो आलिम हुयो, वॾो आलिम। वरी हमलो कयईं, वरी भी हिंदू खटे विया, महमूद गज़नवी शिकस्त खाधी। वरी टियों दफ़ो भी हमलो कयईं, हिंदू खटे विया, महमूद असां गज़नी ॾिसी आया आहियूं। साईं बेर वारनि जे हुकुम सां मां वियो हुउसि 60 उलमा वठी करे तालिबान जी पहिरीं जंग में काबुल। असां में फतह में असांजो भी हिस्सो शामिल आहे। असां मां उन्हनि जो सॼो जर्नल मूंखे साईं जन बनायो। मोटी आयुसि त साईं मूंखे चुमी ॾिनी, फरमाऊं त जिहाद में तूं हिस्सो वठी आयो आहीं, इन जे करे तूं मांखां हिकिड़ो दर्जो मथे थी वियो आहीं जो जिहाद में अमलनि हिस्सो वठी आयो आहीं। हज़रत जन वॾनि मूंखे फरमायो। ॿुधो थोरे तवजे सां ॻाल्हि। गज़नवी उते गज़नी शहर आहे, उतां जो हिकु दफ़ो हमलो कयईं, हिंदू खटे विया। ॿियो दफ़ो हमलो कयईं, ॻाल्हायो। वरी टियों दफ़ो कयईं, वरी भी हे मायूस थी वियो त मां शायदि हिननि सां विड़ी न सघंदुसि, मोटियो पियो वञे, सॼो लश्कर वतियूं, रस्ते ते थकी पियो, हिकिड़े वण जे हेठो सुम्हियो, पत्थर हुजे, माकोड़ो ॾिठो अथई? माकोड़ो न ॾिठो अथई? इहो चंडो अहिड़ो ज़िदी थवे, मोटायोसि न वरी ओॾे वेंदो, वरी मोटायोसि वरी ओॾे वेंदो, वरी